दादा राम ॼेठमलाणीअ सॼे भारत में सिंधियुनि जो ॻाट ऊंचो कयो। पंहिंजे कानूनी क़ाबिलियत ज़रिए हू आला दर्जे जो वकील हो, कानून जो महारथी, हू सियासत में बि चुस्त रहियो, राज्यसभा जो मेंबर ऐं अॻूणो कानून मंत्री हो। दादा राम ॼेठमलाणीअ खे सिंधी ॿोली ऐं कल्चर सां बेहद घणो लगाव हो। हू साहिब सिंधी ॿोलीअ खे 8 शेड्यूल में आणण जी तहरीक में अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जे बानीकारन दादा भोजराज नागराणी, दादा गोबिंद माली, दादा कीरत बाबाणी ऐं दादा ए.जे. उत्तम सां गॾु सरगर्म रहियो। सिंधी ॿोलीअ जे 8 शेड्यूल में अचण बैदि जॾहिं देवनागिरी जे हिमायतियुनि देवनागिरी लिपि सिंधियुनि मथां मरण चाही, तॾहिं दादा राम ॼेठमलाणीअ इन खिलाफ़ केस लड़ियो। जॾहिं सिंधी सभ्यता ते हमलो थी रहियो, 48 में जॾहिं आया थी, 47 में रेफ्यूजी शरणार्थी बणी, हिंदू सरकार जवाहरलाल जे हथ में हुई ऐं महाराष्ट्र जी सरकार मोरारजी भाई जे हथ में। ॿिन्ही गॾिजी फ़ैसिलो कयो त जेके सिंधी पंहिंजी सिंधी ज़बान सिंधी लिपीअ में लिखनि था, इहा हिननि खे बंदि करणी पवंदी ऐं देवनागरी लिपि जेका आहे सा अपनाइणी पवंदी। ऐं असीं अकेला हुआसीं, कांग्रेसी बि असांजे बरख़िलाफ़ हुआ ऐं जनसंघी बि बरख़िलाफ़ हुआ उन्हनि जे, पर असीं अकेला हुआसीं जिन इहो फ़ैसिलो कयो त सिंधी सभ्यता सिंधी ॿोलीअ बिना जी नथी सघे ऐं सिंधी ॿोली सिंधी लिपीअ बिना जी नथी सघे। मां उन्हनि ॾींहंनि में 24-25 महीने जो नंढड़ो नींगर हुउसि, पाकिस्तान मां आयो हुउसि, वकालत हिते शुरू कई हुयमि। अञा हिंदुस्तान जो नओं संविधान निकितो, 50 में संविधान शुरू थियो, 4 आने में मिलंदी हुई कापी हिंदुस्तान जे संविधान जी। पोइ इहो गोबिंद कीरत मां उहो 4 आने वारो किताबु खणी असीं मुंबई हाईकोर्ट में वञी पहुतासीं ऐं मुंबई हाईकोर्ट में वॾी जंग हली जवाहरलाल जे वकीलनि सां ऐं मोरारजी भाई जे वकीलनि सां, ऐं मां हिननि जो वकील पूजा राम ॼेठमलाणी, पूजा एडवोकेट जनरल, अटॉर्नी जनरल सभु अची पैदा थिया हुआ ऐं असां उहा जंग खटी ऐं उन जंग जेका असां खटी उन जो परिणाम अञा ताईं हाज़िर आहे। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं सिंधी सभ्यता असांजी जीअरी आहे त उहा उन जंग जो असर काफ़ी हिते थियो आहे। हीउ हिकिड़ो असांजो कमांडर, निमाणो कमांडर आहे, जंहिं हाई कोर्ट में सिंधी लिपि जो केस लड़ियो, अकेले से लड़ियो ऐं असांखे कामयाबी फतेह वठी ॾिनाई। जे इहा लड़ाई असीं न खटूं हा त असांजे ॿोली, असांजे साहित्य ऐं कल्चर हींअर ख़तमु थियल सम्झो वञे हा। पर हिन हिकिड़े ई शख़्स हिकिड़ो तारीख़ी रोल अदा कयो, इतिहासिक रोल अदा कई, जो बम्बई हाई कोर्ट में असां सां गॾिजी केस लड़ियो ऐं कामयाबी हासिल कयई। जे उन वक़्त ते इन्हनि जयराम दास जहिड़ा माण्हू बि हिन जे साम्हूं बीह न सघिया। 27 सालनि जो पाण खे जवान थो छॾे, पर हिन में जिकिर हो, हिन में टैलेंट हुई, हिन में विश्वास हो, असांखे इहा कामयाबी मिली। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त हीअ असांजे तारीख़ में, ईंदड़ तारीख़ में हीअ असांजो सिंधियुनि जो हिकिड़ो हीरो लेखियो वेंदो, जंहिं असांजे सिंधियुनि खे दादा की साहित्यकारनि ऐं कलाकारनि जे लाइ घणी इज़त हुई ऐं हू कला प्रेमी हुआ। सिंधी साहित्य बि वक़्तु कढी पढ़ंदा हुआ ऐं सिंधी संगीत बि शौक़ सां ॿुधंदा हुआ। मूंखे पाण शौक़ु आहे त मां गानो ॿुधां। दादा राम ॼेठमलाणी यारनि जा यार हुआ। हुननि पंहिंजनि मित्रनि सां तौर ताईं निभायो। दादा गोबिंद मालीअ जे मुर्क जे प्रोग्रामनि में, माली कल्चरल अकेडमीअ जे प्रोग्रामनि में ऐं भगवंती नावाणीअ जे प्रोग्रामनि में हाज़िर रही प्रोग्रामनि जो शान वधाईंदा रहिया। हू माली कल्चरल अकेडमी जा प्रेसिडेंट भी हुआ। हाणे माली कल्चरल अकेडमी जे पारां असीं
सभ खां पहिरीं फुराइता आहियूं दादा राम जेठमलाणी जी जा, जिन असांजी अकेडमी जो प्रेसिडेंटशिप पिण क़बूली आहे ऐं असांजी संस्था खे माली मदद पिण कई आहे। उन लाइ असीं उनजा तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं। ऐं हर साल माली कल्चरल अकेडमीअ जे मंच तां साहित्यकारनि ऐं कलाकारनि खे रोक इनाम सां नवाज़ींदा रहिया। सिंधी नेताऊं घणेई आहिनि, पर सिंधी ॿोली सिंधी विकास जे लाइ सिंधी साहित्यकारनि जे लाइ जेको कुझु दादा कंदा आहिनि कंहिं नेता न कयो आहे। ऐं अॼु बि जिन बि कलाकारनि हिते परफॉर्म कयो आहे दादा उन्हनि खे 1 लख रुपया ॾियणा कया आहिनि। दादा जो धर्म इंसानियत हो ऐं हू सेक्युलरिज्म में विश्वास रखंदा हुआ। खेन प्राचीन सिंधी सभ्यता ते फ़ख्र हो। असांखे पंहिंजे तहज़ीब में फ़ख्र आहे ऐं हुअणु खपे। 10,000 वरनि जी झूनी तहज़ीब आहे ऐं अहिड़ी दावा ॿियो को हिंदुस्तान जो तबक़ो कोन थो करे सघे। कुछ ॾींहं थिया त मां लॉस एंजलिस में वर्ल्ड सिंधी सम्मेलन में वियो। उते मूं पंहिंजे सिंधी भाउरनि खे जेके सारे सॼी दुनिया मां इकट्ठा थिया हुआ उनखे मूं हिकिड़ी ॻाल्हि कई त हिंदुस्तान जो जेको संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जंहिंखे चवनि था, जेको असांजो सॼे हिंदुस्तान जो राजनीति ग्रंथ आहे, उहो सिंधियत जे बुनियाद ते ॿुधल आहे। उन्हनि थोरो अजब खाधो। हुनखे सम्झायो त चवनि था त असांजो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे सो तमामु वॾो पॉवरफुल कॉन्स्टिट्यूशन आहे, छाकाणि जो सेक्युलरिज़म जे बुनियाद ते लिखियलु आहे, धर्म निरपेक्षता जे बुनियाद ते ॿधल आहे। मूं चयो मान त हिंदुस्तान जा जेके ॿिया रहवासी आहिनि उन्हनि खे धर्म निरपेक्षता जो सबबु अञा सिखणो आहे। असीं सिंधी इहो माउ जे खीर सां सिखी आया आहियूं। असां जेके रॉयल फ़कीर साहिब चयो त सिंधी पिपल जे वण जी पूॼा कंदा आहियूं, त चयो त जेकॾहिं पिपर में पाण धणी त बबूर में ॾियो, मस्जिद ऐं मंदर में बड़े हिप ॾियो। तो सेक्युलरिज़म तो असीं पंहिंजे नंढे हूंदे खां वठी सिखूं था ऐं असांजे खून में बीठल आहे, खून में जुज़ुब थियल आहे। ऐं मूं चयो त इहे 10,000 वरनि जी झूनी तहज़ीब आहे। हिकिड़ो किताबु लिखियो वियो असांजे सिंधी भाउ लिखियो भॻवान भिगवान। मां बार बार हर हिकु सिंधियुनि जे मेर में चवंदो आहियां त घटि में घटि ॿियो न त इहो किताबु त घटि में घटि पढ़ो। रिटर्न ऑफ द आर्यन्स। भॻवान भिगवाणी उहो माहिर आहे जंहिं सोर्ड ऑफ टीपू सुल्तान वारो किताबु लिखियो हो, जंहिंखे सीरियलाइज़ थियो हिंदुस्तान में टेलीविज़न ते, ऐं तंहिंखां पोइ ही ज़बरदस्त किताबु लिखंदुसि ऐं हर हिकु सिंधी पढ़ंदो त उनखे तव्हांखे पंहिंजी सिंधियत में फ़ख्रु थींदो ऐं सिंधियुनि जी जेका झूनी सभ्यता आहे उन जे लाइ क़दुरु ऐं क़ीमत घणो वधंदी। दादा राम ॾेठमलाणी जहिड़ी बहुगुणी शख़्सियत खे
असीं झुकी प्रणाम था करियूं। दादा 8 सेप्टेम्बर 2019 ते रूह रबानी थिया, पर दादा खे सच्ची श्रद्धांजलि इहा थींदी त हर सिंधी पंहिंजे पंहिंजे खेत्र में दादा जियां महारत हासिल करे, सिंधियुनि जो नालो रोशन करे ऐं पंहिंजी मातृभाषा सिंधी ॿोलीअ सां प्यार करे ऐं उनखे ज़िंदा रखे। हिकु दफ़ो वरी असीं दादा राम ॼेठ मलाणीअ खे प्रणाम था करियूं। ॿियो त असीं वरसो ख़ासि कोन था छॾे वञूं, पर सिंधीअ जो उपयोग सिंधीअ जी यादगिरी ऐं सिंधी साहित्य, सिंधी कला ऐं सिंधी तहज़ीब खे क़ाइमु रखण जे लाइ कोशिश, इहो वरसो छॾे था वञूं ऐं उमेद था करियूं ऐं तव्हांजे दुआ सां, तव्हांजे आशीर्वाद सां अॼुकल्ह जा नौजवान जेके असांजा कलाकार ख़ासि आहिनि, इहे इन वरसे खे वधाईंदा, इन खे क़ाइमु रखंदा ऐं इन खे अमर बनाईंदा। जय हिंद।